ओम शांति। अॼु जा मावाक्य आहिनि। विश्व कल्याण करण जो सहज साधना, श्रेष्ठ संकल्पनि जी एकाग्रता। अगर विश्व जो कल्याण करणो आहे त हुनजो सहज साधन छा आहे? श्रेष्ठ संकल्पनि जी एकाग्रता करणु। 31/5/77 जा मावाक्य आहिनि। पंहिंजे निराकारी साकारी ॿिन्हिनि स्थितियुनि खे सुठी तरह सां ॼाणे विया आहियो। पंहिंजे निराकारी साकारी ॿिन्हिनि स्थितियुनि खे सुठी तरह ॼाणे विया आहियो। असांजी निराकारी स्थिति ऐं साकारी स्थिति ॿई ही स्थितियुनि में रहण सहज अनुभव थींदो आहे। व साकार स्थिति में स्थित थियण सहज लॻंदो आहे। निराकारी स्थिति में स्थित थियण में मेहनत लॻंदी आहे। बाबा पुछनि था, ॿई ही स्थितियुनि में स्थित थियण सहज अनुभव थींदो आहे। व साकार स्थिति में स्थित रहण सहज लॻंदो आहे ऐं निराकार में स्थित रहण मेहनत लॻंदी आहे। संकल्प कयो ऐं स्थित थी वञो। हाणे संकल्प करो, मां निराकार आत्मा परमधाम निवासी। हाणे संकल्प करो, मां हिन देह में हिन दुनिया में ये पाठ वॼाइणा आहिनि। सेकेंड जो संकल्प जाते चाहे उते स्थित करे सघंदा आहियो। संकल्प ही ऊंच वठी वेंदो आहे। संकल्प ही असांजी स्थिति खे ऊंचो कंदो आहे। संकल्प ही असांजी स्थिति खे हेठि कंदो आहे। ये जे संकल्प शक्ति छा आहे? रूहानी लिफ्ट आहे, जंहिं द्वारा जाते चाहियो त सर्वश्रेष्ठ अर्थात ऊंची मंजिल ते पहुचो, अर्थात निराकारी स्थिति में स्थित थी वञो। चाहे आकारी स्थिति में स्थित थी वञो। हाणे निराकारी, हाणे आकारी, हाणे साकारी स्थिति में स्थित थी वञो। कम से कम थोड़ो समय त असांखे हिन सृष्टि खां परे पंहिंजो बुद्धि योग परमधाम में बाबा वटि लॻाइणो। ॾिसो, माण्हू यात्रा करणु वेंदा आहिनि न, त सभु कुझु भुलिजी करे छॾे करे वेंदा आहिनि। पोइ उन्हनि खे उते यात्रा कंदे बि सभु भॻवान भरोसे हूंदा आहिनि। त असांखे रोज़ बाबा त चईंदो असांखे कर्म कंदे बि यात्रा ते रहणी आहे, अर्थात असांजी बुद्धि द्वारा यात्रा आहे। चलो कर्म कंदे न करे सघंदा आहियो, लेकिन सॼे ॾींहं में थोरो समय फिक्स करो कि असां थोरो समय, चाहे सुबुह, चाहे ॾींहुं, चाहे शाम, या हर घंटे में 1 मिंट चओ, हर घंटे में 1 मिंट असांखे कुछ भी याद न रहे, सिर्फ़ बाबा ऐं मां परमधाम में वेठा आहियूं। ईअं टाइम कढो। हाणे न कढंदव त पोइ त टाइम निकिरे ई थो न। ये जेको 1 सेकेंड 1 मिंट जो ट्रैफिक कंट्रोल आहे। भई ईअं न असांजी गैस ते कोई चीज़ आहे, असां गाॾी हलायूं था त करूं न। जॾहिं बि तव्हांखे 1 घंटे में 1 मिंट ख़ुदि खे परमधाम निवासी सम्झिजो या सूक्ष्म वतन वासी सम्झिजो, या 1 मिंट ये सम्झिजो कि मां आत्मा हिन शरीर में हिते कमु थी करां, साकारी दुनिया में। त ॾिसो, ॾाढो फ़र्क़ु पइजी वेंदो। 1 मिंट बि तव्हां हिन देह खां न्यारो थींदा त केॾी शक्ति मिली वेंदी आहे। बाबा त चईंदा आहिनि सॼो ॾींहुं करो, पर सॼे ॾींहं में नथा करे सघो त हर घंटे में 1 मिंट था करो। त बाबा चवनि था इन सां असांखे बि फ़ाइदो आहे, ॿियनि खे बि फ़ाइदो थींदो न। सिर्फ़ु हिन जन्म जे लाइ थोरी करिणो आहे, असांखे त अॻियां जी जन्मनि जे लाइ बि कमाई करणी आहे न। त अहिड़ी प्रैक्टिस करो। संकल्प जी शक्ति खे जाते चाहियो हुते लॻाए सघो। छो जी मां आत्मा मालिक आहे न हिन सूक्ष्म शक्तियुनि जी, मन बुद्धि संस्कारनि जी।
मास्टर सर्वशक्तिवान अर्थात शक्तियुनि खे जॾहिं चाहो जाते चाहियो जीअं चाहियो हूअं कार्य में लॻाए सघो। मास्टर सर्वशक्तिवान केरु हूंदो आहे? जो शक्तियुनि खे जॾहिं चाहे जाते चाहे जीअं चाहे उहो हुते कार्य में लॻाए सघे, है न। असां आत्मा में एतिरी शक्ति हुजणी खपे न कि असां पंहिंजे मन खे जाते चाहियूं उते लॻाए सघूं, बुद्धि खे जाते ठिकाने ते लॻाए सघूं उते लॻायूं। ईअं मालिकपन अनुभव कंदा आहियो? संकल्प खे रचण वारा रचदा, स्वयं खे अनुभव कंदा आहियो? रचना जे वशीभूत त न थी वेंदा आहियो, मन जे वशीभूत त न थींदा आहियो। ईअं अभ्यास जो हिकु सेकेंड में जंहिं स्थिति में स्थित थियण जो डायरेक्शन मिले हुन स्थिति में सेकेंड में स्थित थी वञो। अहिड़ी प्रैक्टिस आहे कि असां जंहिं सेकेंड जंहिं स्थिति में स्थित थियण चाहियूं हुन में असां स्थित थी सघूं। प्रैक्टिस करण सां अची वेंदी, वह युद्ध करण में ई समय बीती वेंदो। भले हिकु सेकेंड लक्ष्य रखो, हिकु मिंट जो, भले अगरि उन में बुद्धि न बि टिके थी त तव्हां करो त सही। पोइ धीरे धीरे इहे अभ्यास थींदे थींदे असांखे उन जे मथां कंट्रोल अची वेंदो। बाबा चवनि था ईअं करे सघंदा आहियो या युद्ध कंदा रहंदा आहियो। बाबा त ॾिसो, बाबा चवनि था सेकेंड बि करो त बि सुठो आहे। चलो सेकेंड खां शुरू करे करे हिकु मिंट ताईं अचो। अगरि युद्ध कंदे हुए समय बीती वञे, स्वयं खे स्थित न करे सघो त हुनखे मास्टर सर्वशक्तिवान चईंदासीं या क्षत्रिय चईंदासीं। क्षत्रिय अर्थात चंद्रवंशी। वर्तमान समय विश्व कल्याण करण जो सहज साधना पंहिंजे श्रेष्ठ संकल्पनि खे एकाग्रता द्वारा पंहिंजे श्रेष्ठ संकल्प जे एकाग्रता द्वारा सर्व आत्माउनि जी भटकती हुई बुद्धि खे एकाग्र करणु। अगरि असां पंहिंजे पाण खे मन बुद्धि खे हिकु सेकेंड बि परम धाम में बाबा वटि टिकायो, हिकु सेकेंड बि, हिकु मिंट टिकायो त ॾाढो सुठो। अगरि हिकु सेकेंड बि टिकाए छॾियो न त उहो परमात्म शक्ति विश्व जी सर्व आत्माउनि ताईं पहुचंदी आहे, जंहिंसां उन्हनि जी भटकती हुई बुद्धि एकाग्र थी वेंदी आहे। अॼु माण्हुनि जी बुद्धि न हेॾे होॾे भॼे थी, इन करे इंसान बि हेॾे होॾे भॼे थो। अॼु माण्हुनि जे मन में संकल्प ईंदो मां हीअं करां हीअं करां हीअं करां, हुनजी बुद्धि हेॾे होॾे भटकंदी आहे, हीअं करां हीअं करां हीअं करां, पोइ पेरनि सां बि भॼंदो आहे। पोइ न करे पाईंदो आहे त हिक ॿिए जे मथां चिल्लाईंदो, लड़ंदो, डांटंदो, है न। जे घर में ॾिसो कोई जे माउ पीउ हूंदा आहिनि, वॾा हूंदा आहिनि, उन्हनि जे त मन में कहिड़ा संकल्प हूंदा आहिनि, उन्हनि जी बुद्धि कहिड़ो हेॾे होॾे भॼंदी रहंदी आहे। पोइ पंहिंजे ॿारनि खे चईंदा, ख़ुदि भॼंदा। अॼुकल्ह जे शरीरनि सां कुझु थिए नथो, वातावरण अहिड़ो आहे त कोई ॿुधे न ॿुधे, करे सघे न करे सघे, पोइ माण्हू गुस्सो थो करे, टेंशन थो करे। एॾो सभु छा करण जी ज़रूरत आहे? काॾे वञिणो आहे? छा करिणो आहे? पहिरियों पंहिंजे मन खे शांति करो। जॾहिं बि सुबुह जो उथंदा आहियो न, बाबा खे गुड मॉर्निंग चई करे, बाबा खे यादि करे, पोइ बाबा चईंदा आहिनि न तन ऐं मन जो टाइम टेबल ठाहियो। सुबुह सुबुह जो ई संकल्प द्वारा चेक करो कि अॼु मां आत्मा हिन सृष्टि ते आई आहियां त मूंखे हिते छा छा करिणो आहे, इहे कमु करिणो आहे, मूंखे बाबा सां गॾु करिणो आहे। अगरि ॿियनि जी मदद वठणी आहे त उहो ॾियनि त ठीकु आहे, न त मां बाबा सां गॾु इहे मां एतिरो कमु मां आसानी सां ख़ुशी ख़ुशी सां मां आत्मा बाबा सां गॾु करे सघंदी आहियां, कंदमि, बाबा मूंखां कराईंदो। जास्ती पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे भॼायो न,
जॾहिं असां सुबुह जो समय न सतो प्रधान हूंदो, हिन करे सुबुह जो समय उथी करे बाबा खे यादि करे ऐं पंहिंजो टाइम टेबल ठाहियो ऐं इहे बि ठाहियो कि हर कर्म कंदे समय मां मन में छा सोचंदा रहंदो। जीअं असां सुबुह जो ई पंहिंजे पाण खे तयारु था करूं, जीअं शरीर खे तयारु कंदा आहिनि न माण्हू, सुबुह जो उथी करे फ्रेश थी करे पंहिंजे तयार आदि थी करे नाश्तो खाई करे पोइ घर खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि। ईअं असांखे सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे सनानु कराए ज्ञान योग जो ज्ञान ॿुधी करे पंहिंजो बाबा जो जेको असांखे सॼो ॾींहुं छा करिणो आहे बाबा सां गॾु पहिरियों पंहिंजी आत्मा खे तयारु करो सुबुह जो उथी करे। पोइ ॾिसो तव्हांजी बुद्धि एकाग्र थी वेंदी, मन हेॾे होॾे न भटकंदो, बुद्धि होॾे होॾे न भटकंदी। पोइ असां जेतिरो कमु कंदासीं जो कंदासीं ख़ुशी सां बाबा सां गॾु कंदासीं, सफलता मूर्त थी वेंदासीं। जास्ती बुद्धि खे अगरि कोई कमु न थियो कारणे अकारणे, चलो ठीकु आहे अॻियां पुठियां करे छॾो, लेकिन हुन जो बि टेंशन न करियो अरे इहे त थियो न, वरी ईअं थी वेंदो न। असां सभु हिते खेल खेॾणा आहियूं। अॼु अगरि कोई कमु न थियो त कल्ह थी वेंदो, अगरि उहो अॼु थी वियो, अॼु थियणो हुयो ठीकु आहे, न त कल्ह न थियो, चलो कोई ॻाल्हि कोन्हे, छा थी वेंदो, कुझु थी त न सघंदो आहे न। तंहिंजे करे बाबा चवनि था असां सॼे विश्व जी सर्व आत्मायूं छा चाहींदियूं आहिनि, हिन विश्व में सर्व आत्मायूं छा चाहींदियूं आहिनि कि असांजी भटकदी हुई बुद्धि एकाग्र थी वञे, मन चंचल न थिए, मन एकाग्र थी वञे। हिन करे हिन समय माण्हू पंहिंजी मन बुद्धि सां ई ॾाढो परेशान आहे। मन में इलाही वीचार, बुद्धि हेॾे होॾे भटके थी। जॾहिं असां आत्मायूं, दुनिया वारी आत्मायूं मन ऐं पंहिंजी मन खे ई नथा कंट्रोल करे सघनि, बुद्धि खे ई नथा करे सघनि, त उहो ॿियनि खे कीअं कंट्रोल करे सघंदा। त मन ऐं बुद्धि खे एकाग्र करो, भटकदी हुई बुद्धि खे एकाग्र करो, मन चंचलता सां एकाग्र थी वञे। तॾहिं ई जॾहिं असांजो थींदो तॾहिं ई असां ॿियनि आत्माउनि खे बि असां द्वारा शक्ति मिलंदी, बाबा ई ॾींदा ऐं उन्हनि जी बि इच्छा पूरी थी वेंदी। ये विश्व जी मांग व चाहना कीअं पूरी कंदासीं, जेके अॼुकल्ह माण्हुनि जी इहा ई चाहना आहे न। ॾिसो तव्हां ख़ुदि खे ई ॾिसो, सुबुह खां तव्हांजो मन में घणा वीचार आया हूंदा, बुद्धि घणी जॻह भॼी हुई हूंदी, त असांजो मथो भारी इन करे ई थींदो आहे। त सुबुह जो उथी करे पहिरियों पंहिंजो सॼे ॾींहं जी दिनचर्या बाबा सां गॾु सेट करे छॾियो, है न। पोइ जेको थियो, जीअं थियो बाबा खे सभु कुझु ॾेई करे राति जो आराम सां सुम्ही पओ। छो जो हिन समय दुनिया में सभिनि जी चाहना इहा ई आहे, त इहा असां उन्हनि जी पूरी करे कीअं कंदासीं। अगरि असां स्वयं ई एकाग्र न हूंदासीं त ॿियनि खे कीअं करे सघंदासीं। हिन करे एकाग्रता अर्थात सदा हिकु बाप ॿियो न कोई, इहे निरंतर हिकु स्थिति में स्थित थियण जो विशेष अभ्यास करो। एकाग्रता अर्थात हिकु बाप सां सर्व संबंध जोड़ो, हिकु बाप खे पंहिंजो साथी ठाहियो। ईअं निरंतर हिकु स्थिति में स्थित थियण जो विशेष अभ्यास करो। उन जे लाइ बाबा ॿुधायो ई हिकु त व्यर्थ संकल्प खे शुद्ध संकल्प में परिवर्तन करो। बाबा चवनि था व्यर्थ संकल्प खे शुद्ध संकल्प में परिवर्तन करो। ॿी ॻाल्हि आहे, माया जे अचण वारे अनेक प्रकार जे विघ्ननि खे, हिकु त व्यर्थ संकल्प खे शुद्ध संकल्प में परिवर्तन करो, ॿियो माया जी जो अनेक प्रकार जी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, विघ्न ईंदा आहिनि, विघ्ननि खे पंहिंजी ईश्वरीय लग्न जे आधार सां सहज ई समाप्त करो। माया जे अचण वारे अनेक प्रकार जे विघ्ननि खे
पंहिंजी ईश्वरीय लग्न जे आधार सां सहजी समाप्त करे कदम खे अॻियां वधाईंदा हलो। त बाबा चवनि था बुद्धि खे एकाग्र कीअं कंदासीं? हिकु त शुद्ध संग व्यर्थ के शुद्ध में परिवर्तन करो, ॿिया जेका विघ्न ईंदा आहिनि उन्हनि खे ईश्वर जी लग्न जे आधार सां समाप्त करो, है न। सभु ॻाल्हियूं बाबा खे ॾेई करे अॻियां वधो, रुको न। ॾिसो अॼुकल्ह दुनिया में कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं थियनि थियूं न, त उन्हनि जे बारे में सोचदे ईअं छो थियो, हाणे छा थींदो, कीअं थींदो, थियो जो थियो, बाबा खे ॾेई करे अॼु मूंखे हाणे छा करिणो आहे। विघ्ननि सां घबराइण जो मुख्य कारण कहिड़ो आहे? जॾहिं बि कोई विघ्न ईंदो आहे त विघ्न ईंदे हुए बि इहा भूल थी वेंदी आहे, इहा भुलिजी वेंदा आहियूं कि बाप दादा त पहिरियों ई असांखे चयो अथई कि लग्न जी परीक्षा में इहे सभु ईंदा ई। बाबा चवनि था विघ्ननि में असां घबराईंदा छो आहियूं? छो जो असां इहे भुलिजी वेंदा आहियूं कि बाबा त पहिरियों ई चयो अथई, बाप दादा त पहिरियों ई चयो अथई कि लग्न जी परीक्षा में इहे सभु विघ्न त ईंदा आहिनि। मतिलबु कुझु बि थी वञे लेकिन असांखे बाबा खे न छॾिणो, कुझु बि थींदो रहे असांखे बाबा खे न छॾिणो आहे। जॾहिं पहिरियों खां ई मालूम आहे कि विघ्न अचणा ई आहिनि, पोइ घबराइण जी ज़रूरत छा आहे? जॾहिं पहिरियों खां ई पतो आहे विघ्न अचणा ई आहिनि त घबराइण जी ज़रूरत छा आहे? माया छो ईंदी आहे? व्यर्थ संकल्प छो ईंदा आहिनि? बुद्धि छो भटकदी आहे? वातावरण छो प्रभाव विझंदो आहे? संबंधी छो साथ न ॾींदा आहिनि? पुराणा संस्कार हाणे ताईं छो इमर्ज थींदा आहिनि? ये सभु क्वेश्चन विघ्ननि खे मिटाइण जे बजाए बाप जे लग्न सां हटाइण जे निमित्त ठही वेंदा आहिनि। असांजे अगरि मन में इहे प्रश्न ईंदा न ऐं असां अगरि इन्हनि खे स्टॉप न कंदासीं त हिन ॻाल्हियुनि जे कारण असां बाबा सां असांजो बुद्धि टुटी पवंदो। असां बाबा जे जेका बि नियम मर्यादा आहिनि हुननि ते बि धीरे धीरे हलणु छॾे छॾंदासीं। छो जो ईअं लॻंदो न अरे मां त एॾो करां थी त बि मुंहिंजे जीवन में एॾो अचे थो, हीअं थो थिए, त छा यादि करां बाबा खे? अहिड़ा वीचार ईंदा। लेकिन बाबा त पहिरियों ई ॿुधायो अथई कि जीअं जीअं अॻियां वेंदासीं उहो पेपर त ईंदा ई सही। छा इहा बाबा जा माउ बाप खे भुलिजी वेंदा आहियो कि जेतिरो अॻियां वेंदा ओतिरो माया भिन्न भिन्न रूप सां परीक्षा वठण लाइ ईंदी, लेकिन परीक्षा ही अॻियां वधाइण जो साधन आहे, न कि किराइण जो। ये भी यादि रखो, परीक्षा ही अॻियां वधाइण जो साधन आहे, न कि किराइण जो। छो जे कारण जे निवारण जे बजाए कारण सोचण में समय गवाए छॾंदा आहियूं। छो जे कारण जे निवारण, भई इहो जेको कारण आयो हिन जो निवारण छा आहे, इन जे बजाए कारण सोचदे समय गवाए छॾंदा आहियो कि हिन कारण हीअं थियो, हाणे छा थींदो। लेकिन इन जो निवारण छा आहे? शक्ति गवाए ॾींदा आहियूं न हुन कारण खे सोचे सोचे कि हीअं न करिणो आहे त हीअं थिए हा, हीअं न करिणो आहे त हीअं थिए हा। कारण जी बजाए निवारण सोचो ऐं निर्विघ्न थी वञो। कारण जे बजाए निवारण सोचो ऐं निर्विघ्न थी वञो। न छा कंदा? जेको थियो थियो, असां सां थोरी थिए थो, सभिनि सां ई थिए थो। पहिरियों सावधानी रखो, लेकिन केतिरी बि सावधानी रखो, लेकिन ड्रामा में जेको थियणो आहे थियणो ई आहे। अॼु ॾिसो सभिनि में खाइणो, कोई चए थो इहे न खायो, इहे न खायो, इहे न खायो। माण्हू केतिरी बि परहेज़ करे थो लेकिन बीमारी त थिए ई थी, है न। लेकिन असां पंहिंजो
सावधानी बाबा जी याद में रही करे सभु खाईंदे हलंदा हलो। हाणे अचानक बीमारी अची भी वई, असां सोचूं ईअं न करूं आ, ईअं न करूं आ, लेकिन अची वई, हाणे छा करूं? निवारण सोचो न, है न? त बाबा चईंदा आहिनि कि निवारण सोचो, अगर कारण ही सोचदा रहंदा त शक्ति गवाए ॾींदा। कारण जी बजाय निवारण सोचो त निर्विघ्न थी वेंदो। छो आयो न, लेकिन इहे त अचणो ही आहे। ये स्मृति में रहण सां समृद्धि स्वरूप थी वेंदो। बाबा चवनि था ये त सोचो कि ये त अचणो ही आहे, विघ्न त अचणा ही आहिनि के न के रूप में। ईअं सोचे करे असां शक्तिशाली स्वरूप में स्थिति करे उनखे पार करूं। ॿी ॻाल्हि, नंढा सां विघ्ननि खे शो जे क्वेश्चन उठाइण सां व्यर्थ संकल्पनि जी क्यू लॻी वेंदी आहे। ॿी ॻाल्हि बाबा चवनि था, हिकु त असां इहे मन में प्रश्न कंदा आहियूं, कारण जी बजाय निवारण न सोचंदा आहियूं। ॿी ॻाल्हि बाबा चवनि था कि शो जे क्वेश्चन उठण सां व्यर्थ संकल्पनि जी क्यू लॻी वेंदी आहे ऐं हुन क्यू खे समाप्त करण में काफ़ी समय भी लॻी वेंदो। हिन करे मुख्य कमज़ोरी आहे जो ज्ञान स्वरूप अर्थात नॉलेजफुल स्थिति में स्थित हूंदे हुए विघ्ननि खे पार न कंदा आहियो। बाबा चवनि था जॾहिं व्यर्थ संकल्पनि जी क्यू लॻी वेंदी आहे, हुन क्यू खे समाप्त करण में ॾाढी समय लॻी वेंदो आहे। हिन करे मुख्य कमज़ोरी आहे जो ज्ञान स्वरूप अर्थात नॉलेजफुल स्थिति में स्थित हूंदे हुए भी विघ्ननि खे पार न करे पाईंदा आहियूं। छो जी असां ज्ञान स्वरूप में न टिकिया आहियूं। ज्ञानी आहियूं लेकिन ज्ञान के स्वरूप में न लायो। अगर असां ज्ञान के स्वरूप में न लायो आहे त शोशा जा प्रश्ननि में फंसी वेंदा आहियूं। ज्ञान के स्वरूप में लायो, पंहिंजी संकल्प बोल कर्मनि में लायो। वातावरण प्रभाव छो विझंदो आहे? बाबा चई न ॿारनि जे मन में ॾाढा प्रश्न हूंदा आहिनि। हिकु प्रश्न ॿारनि जो इहो बि हूंदो आहे कि वातावरण प्रभाव छो विझंदो आहे? हुन जो बि कारण आहे। पंहिंजी पावरफुल वृत्ति द्वारा वायुमंडल के परिवर्तन करण वारा ये स्मृति भुलिजी वेंदा आहिनि। अगरि असांखे वातावरण अगरि दूषित आहे त असां त परिवर्तक आत्मायूं आहियूं न। त हुन समय संकल्प करो मां वातावरण खे शुद्ध करण वारी आत्मा आहियां। ये स्मृति में लायो। हीअं न सोचो वातावरण ही अहिड़ो हुयो, हीअं हुयो। न, मां वातावरण खे परिवर्तन करण वारी परिवर्तक आत्मा आहियां। जॾहिं मन में शोर अचे त तुरंत अलर्ट थी वञो कि मां ज्ञान स्वरूप आत्मा आहियां। हिन ॻाल्हि जे लाइ बाबा मूंखे कहिड़ी श्रीमत ॾिनी अथई, इहे छो थियो न, इहे हिन करे थियो। असां वटि उत्तर पहिरियों हुजे कि इहे हिन करे थियो। ये जेकी भी ॻाल्हि आई आहे ये त अचणी हुई। छो जी मां परीक्षा में अॻियां वधण लाइ, बाबा जे ज्ञान में अॻियां वधण लाइ ये मुंहिंजी परीक्षा आहे। वातावरण अहिड़ो हुयो, एॾा दुखी हुया, मुंहिंजे त बुद्धि में ज्ञान न पियो सम्झ में अचे, ॾाढो ई शोर हुयो। न, मां वातावरण के परिवर्तन करण वारी आहियां। जॾहिं चईंदा आहियूं विश्व परिवर्तक आहियूं त विश्व जे परिवर्तन में वायुमंडल खे बि परिवर्तन करणो। जॾहिं चईंदा आहियूं कि असां विश्व परिवर्तक आहियूं त विश्व जे परिवर्तन में वायुमंडल खे बि त परिवर्तन करण वारा आहियूं न। अशुद्ध के ही शुद्ध ठाहिण जे निमित्त आहियूं। पोइ इहे छो सोचंदा आहियो वायुमंडल अहिड़ो हुयो हिन करे कमज़ोर थी वियासीं?
जॾहिं आहे ही कलयुगी तमो प्रधान आसुरी सृष्टि, हुन में वातावरण अशुद्ध न हूंदो त छा हूंदो, है न। जॾहिं आहे ही कलयुगी तमो प्रधान आसुरी सृष्टि, त अहिड़े समय में वातावरण अशुद्ध न हूंदो त छा हूंदो। तमोगुणी सृष्टि जे विच में रहंदे वातावरण खे परिवर्तन करण, इहो आहे ब्राह्मणनि जो कर्तव्य। असांजो कर्तव्य छा आहे? तमोगुणी सृष्टि जे विच में रहंदे हुए वातावरण खे परिवर्तन करणु, इहो आहे असांजो कर्तव्य। त पंहिंजो कर्तव्य सदा यादि रखो कि मुंहिंजो कर्तव्य छा आहे? वातावरण के परिवर्तन करण। कर्तव्य जी स्मृति में रहण सां, अर्थात रचना जी स्थिति में स्थित रहण सां वातावरण अर्थात रचना जे वश न थींदासीं। मां जीअं चाहियां उहो वातावरण थिए न, ईअं न कि वातावरण दुख जो हुजे ऐं मुंहिंजे मथां हावी थिए ऐं मां बि दुखी थी वञा। मां चवां थी मां सुख स्वरूप आत्मा आहियां, सुख स्वरूप आत्मा आहियां, लेकिन वातावरण दुख जो हुयो त मां बि दुखी थी वियमि। अरे मां त सुख स्वरूप आत्मा आहियां न, मां दुख खे हरण वारी, दुख के भी सुख में परिवर्तन करण वारी, नेगेटिव के भी पॉजिटिव में परिवर्तन करण वारी आत्मा आहियां न। त जो सोचणो खपे कि परिवर्तक हूंदे परिवर्तन कीअं करा, ये सोचण जे बजाय ये सोचण लगी वेंदा आहिनि कि वातावरण अहिड़ो आहे, हिन करे मां कमज़ोर थी वियमि। हीअं न सोचणो। वातावरण बदलंदो त मां बदलंदमि, वातावरण सुठो हूंदो त सिटी सुठी हूंदी, लेकिन वातावरण खे बदलण वारो केरु? बाबा असांखे ड्यूटी ॾिनी अथई न, त इहा अॼु खां पंहिंजी हिकु ड्यूटी सम्झी रखंदो। वैसे बि माण्हू सोचंदा आहिनि न असांजी इहा ड्यूटी आहे, इहा ड्यूटी आहे, असांखे इहा करिणो पवंदो आहे। त अॼु इहा बाबा चवनि था तव्हांजी ज़िम्मेवारी कहिड़ी आहे, ड्यूटी कहिड़ी आहे? अशुद्ध वातावरण खे शुद्ध में परिवर्तन करणु। हिन करे न रोज़ सुबुह जो उथी करे न संकल्प करो, मां शांत आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां प्रेम स्वरूप आत्मा आहियां, मां ज्ञान स्वरूप आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां आनंद में रहण वारी आत्मा आहियां। सॼे ॾींहं में अगरि तव्हांखे किथे अशांति वारो वातावरण जे कारण तव्हां बि अशांत थियण जी स्थिति अचे थी, तुरंत संकल्प करो मां शांत आत्मा आहियां ऐं पंहिंजी शांति जा वाइब्रेशन उन वातावरण में फैलायो। मां प्रेम स्वरूप आत्मा आहियां, त तव्हांजे घर में बि ओड़ो वातावरण हूंदो, सभु हिक ॿिए सां आत्मिक प्रेम रखी हलंदा, शांति प्रेम आनंद में रहंदा, ज्ञान स्वरूप शक्ति स्वरूप। हिन स्थिति ये संकल्प करे पूरे वातावरण में फैलायो और घड़ी घड़ी सॼे ॾींहं में यादि करो कि मां अहिड़ो वातावरण ठाहिण वारी आत्मा आहियां। त असांखे दुनियावी वातावरण प्रभाव न विझंदो। त बाबा चवनि था कि सदा यादि रखो वातावरण खे बदिलण वारो केरु? मां आहियां न। हिन कारण थोरी सी वातावरण जो प्रभाव पइजी वेंदो जॾहिं असां इहे भुलिजी वेंदा आहियूं। त सदा यादि रखो मुंहिंजे आसपास कहिड़ी किरनियूं फैलनि थियूं? शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियूं सुख, ये सभु किरनियूं मुंहिंजे आसपास फैलनि थियूं। जरा भी असांखे अशांति जो अनुभव थिए तुरंत पंहिंजी शांति जी किरणनि जो प्रभाव विझिजो ताकि अशांति अपवित्रता असां ते हावी न पए। अच्छा, त बाबा चवनि था कि
असां कर्तव्य जी स्मृति में रहण अर्थात रचतापन जी स्थिति में स्थित रहण सां वातावरण अर्थात रचना जे वश न थींदासीं। त जो सोचणु चाहींदा आहियो कि परिवर्तक थी करे परिवर्तन कीअं करां, ये सोचण जे बजाय इहे सोचणु लॻी वेंदा आहियो कि वातावरण अहिड़ो आहे, हिन करे कमज़ोर थी वियमि, वातावरण बदलंदो त मां बदलंदमि, वातावरण सुठो हूंदो त स्थिति सुठी हूंदी। लेकिन वातावरण खे बदिलण वारो केरु, इहे भुलिजी वेंदा आहिनि। हिन कारण थोरी सी वातावरण जो प्रभाव असां ते पइजी वेंदो आहे। कई बार छा थींदो आहे कि असां माण्हुनि खे सम्झाए न सघंदा आहियूं न। कॾहिं के आत्मा शरीर छॾे असांखे त बाबा सेखारींदा आहिनि रो न, लेकिन कलयुगी माण्हू चईंदा आहिनि न रोऊं कीअं न, रोइणु ईंदो आहे त रोइणो खपे, पंहिंजी फीलिंग खे एक्सप्रेस करो, रोइणु त ईंदो। कंहिंखे चओ भई के शरीर छॾियो आहे त हुनखे ख़ुशी ख़ुशी विदाई ॾियो, त चईंदा ख़ुशी ख़ुशी कीअं ॾियूं, असांजो फलानो फलानो संबंधी हली वियो, ख़ुशि कीअं थियो। त अहिड़े समय में न असांखे उन्हनि खे मुख सां न, असांखे परमात्मा शक्ति के कार्य में लॻाए करे उतां जो वातावरण खे परिवर्तन करणो खपे। छो जे कई माण्हू जीअं पक्का भगत हूंदा आहिनि न, जीअं पक्का भगत हूंदा आहिनि, उन्हनि खे चओ भॻवान त निराकार आहे, हनुमान जे रूप में छो था ॿुधो, त मञंदा ई न। त उन्हनि सां आर्ग्यू करण जो कोई मतिलबु ई न आहे। त उअं ई बाबा बि असांखे चवनि था कि अगरि समय अनुसार न, बाबा जी हर श्रीमत समय ते ॾिसी करे असांखे करिणो खपे, समय खे ॾिसी करे असां करिणो खपे, ॾिसणो खपे हुतां जा आत्मायूं कहिड़ियूं आहिनि। अगरि कलयुगी आत्मायूं आहिनि त हुन समय असांखे कीअं सेवा करणी खपे। त हुन समय असां पंहिंजी पावरफुल परमात्मा जी यादि में रहूं ताकी वातावरण बदिले। मुख सां चईंदासीं त चईंदा ईअं थोरी थींदो। त बाबा अॼु चवनि था कि कई बार सोचंदा आहिनि कि परिवर्तक साम्हूं वारो वातावरण अहिड़ो हुजे त मां हीअं रहां, हिन करे कमज़ोर थी वेंदा आहिनि। जो सोचणु चाहींदा आहिनि कि परिवर्तक थी करे परिवर्तन कीअं करां, ये सोचण जे बजाय ये सोचणु लॻी वेंदा आहिनि कि वातावरण ई अहिड़ो आहे, हिन करे मां कमज़ोर थी वियमि, वातावरण बदलंदो त मां बदलंदमि, वातावरण सुठो हूंदो त स्थिति सुठी हूंदी। लेकिन वातावरण खे बदिलण वारो केरु, इहे भुलिजी वेंदा आहिनि। हिन कारण थोरो सी वातावरण जो प्रभाव पइजी वेंदो आहे। ऐं छा चईंदा आहिनि कि संबंधी ॿुधंदा न आहिनि, ऐं चईंदा आहिनि कि संबंधी ॿुधंदा न आहिनि, व संग सुठो न आहे, हिन कारण शक्तिशाली न ठहींदा आहियूं। बाप दादा त पहिरियों खां ई ॿुधाए छॾियो अथई कि हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट अलॻि आहे, कोई सतोगुणी, कोई रजोगुणी, कोई तमोगुणी। जॾहिं वैराइटी आत्मायूं आहिनि, वैराइटी ड्रामो आहे, त सभी आत्माउनि खे हिकु जहिड़ो पार्ट सभिनि जो थी न सघे। अगरि कहिड़ी आत्मा जो तमोगुणी अर्थात अज्ञान जो पार्ट आहे त शुभ भावना शुभकामना सां उन आत्माउनि खे शांति ऐं शक्ति जो दान ॾियणो। भई कोई असांजे कुल जी आत्मा आहे ई न, लेकिन तव्हांखे हुननि सां ई रहणो थो पए, त अहिड़ी आत्मायूं पंहिंजे हिसाब सां ई सभु कुझु कंदियूं, लेकिन असांखे त उते ई रहणो। त असांखे छा करिणो खपे, पंहिंजी शुभ भावना शुभकामना सां उन्हनि खे न परमात्मा जे अधिकार जे संबंध में प्राप्ति करण जी इच्छा न हूंदी आहे। उन्हनि खे न दान में खपे, मांगण में सुठो लॻंदो आहे, भॻवान खां दान में खपे। भई उहे सोचंदा आहिनि भॻवानु वॾो ऐं असां नंढा, त उहे हीअं न चई सघंदा मां शांत आत्मा आहियां, उहो भॻवान खां मांगंदा ई सी।
त अहिड़ी आत्माउनि खे शुभ भावना शुभकामना सां शांति और शक्ति जो दान ॾियो। लेकिन हुन अज्ञानिन जे पाठ खे ॾिसी पंहिंजी श्रेष्ठ स्थिति जे अनुभव खे भुलिजंदा छो आहियो? पंहिंजी स्थिति में हलचल छो कंदा आहियो? साक्षी थी पाठ ॾिसंदे हुए जो शक्ति जो दान ॾियणो आहे उहो ॾियो, लेकिन घबरायो न। हाणे संडे ॾींहुं बि बाबा चई न, दाता ठहो। हाणे छा ठहिणो आहे? असांखे दाता ठहिणो आहे। दाता ठही करे कुझु न कुझु कंहिंखे न कंहिंखे शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता जो दान ॾींदा ई हलो। पंहिंजे सितो प्रधान पाठ में स्थित रहो। तमोगुणी आत्माउनि जे संग जे रंग जो प्रभाव पवण जे कारण सदा बाप जी श्रेष्ठ संग में न रहंदा आहियो। भई तमोगुणी आत्माउनि जे संपर्क में अचणो थो पए, कमु कढणो थो पए, लेकिन हुन समय बि असां सोचो मां बाप जी छत्रछाया जे हेठां आहियां, त असां फटाफट ज़्यादा बोलचाल में न अची करे सिधा पंहिंजो कमु कढी हली ईंदासीं। सदा श्रेष्ठ संग में रहण वारनि जे मथां ॿियो कोई संग जो रंग प्रभाव न विझी सघंदो। सदा श्रेष्ठ संग में रहण वारी आत्माउनि जे मथां ॿियो कोई संग जो रंग प्रभाव न विझी सघंदो आहे। त निवारण खे सोचो। बाबा चवनि था निवारण खे सोचो, अर्थात सदा बाप जे संग में रहो। कीअं असां तमोगुणी वातावरण जे विच में रहंदी हुई, तमो प्रधान आत्माउनि जे विच में रहंदी हुई बि ख़ुदि खे सदा सेफ रखो। ख़ुदि खे सदा सेफ रखो, ये निवारण सोचो। युक्तियूं जो बाबा उन ॾींहुं चई न, असांजी सदा हिकु स्थिति छो न रहंदी आहे, श्री बाबा जो असांखे युक्तियूं ॿुधाईंदा आहिनि। उन्हनि खे असां समय ते कम में न लॻाईंदा आहियूं। जरा सी ॻाल्हि थींदी आहे ऐं घबराइण लॻी वेंदा आहियूं। ॿियो छा चईंदा आहिनि कि असांजे संबंधियुनि जी बुद्धि जो तालो खोलो। बाप सर्व आत्माउनि जी बुद्धि जो तालो खोलण जी चाबी ॿारनि खे पहिरों खां ई ॾेई छॾी अथई। त चाबी खे यूज़ छो न कंदा आहियो? पंहिंजो कार्य भुलिजण जे कारण बाप खे बि बार बार यादि दिलाईंदा आहियो कि तालो खोलणो व बुद्धि खे परिवर्तन करणो। पंहिंजो कार्य भुलिजण जे कारण बाप खे ही बार बार यादि दिलाईंदा आहियो कि तालो खोलण व बुद्धि के परिवर्तन करणो आहे। बाप त सर्व आत्माउनि रूपी ॿारनि जे प्रति सदा विश्व कल्याणकारी है न। बाबा छो सिर्फ़ु तव्हांजे ई संबंधियुनि जो तालो खोलंदो? बाबा चाहे त सभिनि जो ई खोले छॾे, लेकिन बाबा असांखे युक्ति ॾेई छॾी अथई, चाबी ॾेई छॾी अथई कि तव्हां ही उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करो, तव्हां ही उन्हनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसो, रहम करो, कल्याण करो। जो जेतिरो कंदो उन्हनि ओतिरो पाईंदो न। बाबा चाहे त बाबा त विश्व जी आत्माउनि जो पीउ आहे न, त बाबा त सभिनि जो ई तालो खोले। इन करे बाबा चईंदा आहिनि हीअ ड्यूटी मां ॿारनि खे ई ॾिनी आहे। पोइ बाबा खे बार बार यादि दिलाईंदा आहिनि। बाप खे पंहिंजे समान भुलिजण वारो सम्झंदा आहियो छा? चइण जी बि आवश्यकता न आहे। जेतिरो पाण खे पंहिंजे हद जे पाठ जे संबंध जो ख़्यालु आहे, जेतिरो तव्हांखे पंहिंजे हद जो पाठ जो ख़्यालु आहे, त बाप त सदा ॿारनि जे संबंध में रहण वारो, त बाप ॿारनि खे भुलिजी न सघंदा आहिनि। भई तव्हांखे पंहिंजी सुबुह खां राति ताईं निंड में बि माण्हुनि खे पंहिंजी हद जी ज़िम्मेवारी यादि रहंदी आहे। त बाबा त विश्व जो पिता आहे, बाबा खे ॿार भुलिजंदा हूंदा, लेकिन बाप ॼाणदा आहिनि कि हर हिकु आत्मा जो कोई पंहिंजे समय समय जो पार्ट आहे। कोई जो आदि में पार्ट आहे, कोई जो मध्य में, कोई जो अंत में पार्ट आहे।
असां पंहिंजी शुभ भावना शुभकामना रखी करे पंहिंजी पुरुषार्थ में अॻियां हलंदा हलो, पंहिंजो पाठ वॼाईंदा हलो। बाबा चईंदा आहिनि कि कोई जो भक्ति जो पाठ आहे, कोई जो ज्ञान जो पाठ आहे। ज्ञान में भी कंहिंजो पहिरों पाठ आहे, कंहिंजो विच में पाठ आहे, कंहिंजो अंत में पाठ आहे। हिन करे बार बार ये चिंतन न करो कि संबंधिन जो तालो कॾहिं खुलंदो, लेकिन तालो खोलण जो साधन आहे पंहिंजे मनस संकल्प द्वारा सेवा। हाणे तालो कीअं खुलंदो? जॾहिं तव्हां पंहिंजे शुद्ध संकल्पनि द्वारा सेवा कंदव, पंहिंजी वृत्ति द्वारा वायुमंडल के परिवर्तन कंदव, पंहिंजी वृत्ति द्वारा वायुमंडल के परिवर्तन करण जी सेवा कंदव, पंहिंजे जीवन के परिवर्तन द्वारा, पंहिंजे जीवन जी परिवर्तन द्वारा आत्माउनि के परिवर्तन करण जी सेवा जी फर्ज निभाईंदे हुए हलो। पंहिंजे जीवन जे परिवर्तन सां ॿियनि आत्माउनि खे परिवर्तन करण जी सेवा जी फर्ज अदाई निभाईंदे हलो। हाणे बार बार ये न चओ कि तालो खोलो। बाबा चवंदा कि हाणे बार बार ये न चओ तालो खोलो। पंहिंजो तालो खोलो त हुननि जो खुली ई वेंदो। बाबा चवंदा तव्हां पंहिंजो तालो खोलंदा वञो त हुननि जो खुली वेंदो। मूंखे 3 ॻाल्हियूं बार बार लिखंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, योग छो न लॻंदो आहे, तालो छो न खुलंदो आहे, माया छो ईंदी आहे। सोचता ॾाढा आहिनि, हिन करे माया खे बि मज़ो ईंदो आहे। जीअं मल्ल युद्ध में बि अगरि थोरो सो बि किरण लॻंदो आहे त ॿियनि खे मज़ो ईंदो आहे न, ऐं किराए करे मथे चढ़ी करे वेही रहंदा आहिनि। त जॾहिं इहे सभु सोचंदा आहियो माया अची वई, माया छो अची वई, त माया घबराए उहे ॾिसी करे ॿियो ई वार करे वठंदी आहे। हिन करे ॿुधायो माया अचणी ई आहे, छो जी असां ई सोचंदा आहियूं न। माया जो अचणु अर्थात बाबा चवनि था माया जो अचणु अर्थात विजयी ठहिण जे निमित्त। हाणे इहे सोचो माया अची वई, माया अची वई न, माया जो अचणु अर्थात विजयी ठहिण जे निमित्त है। शक्तियुनि जी प्राप्ति खे अनुभव में लाइण जे लाइ निमित्त कारण माया ई ठहींदी आहे। ॾिसो माया ॿियो कुझु न हूंदी आहे, असांजा ई बुरा स्वभाव संस्कार, असांजा ई कमी कमज़ोरियूं माया जे रूप में साम्हूं ईंदी आहे। असांजी ही कमी कमज़ोरी माया जे रूप में साम्हूं ईंदी आहे। त बाबा चवनि था कि माया वाया कुझु बि न आहे। जॾहिं बि कोई बि परिस्थिति, कोई बि ॻाल्हि ईंदी न, त उहा ॻाल्हि असांखे छो ईंदी आहे, ताकी असांखे पतो लॻे मूं में केतिरी शक्ति आई आहे, मूं में केतिरा गुण आहिनि, मूंखे केतिरी बाबा जी श्रीमत यादि आहे। त इहे जी परिस्थिति, इहे ॻाल्हियूं जी असांजी टेस्ट थी वई। त बाबा चवंदा आहिनि शक्तियुनि जी प्राप्ति खे अनुभव में लाइण जे लाइ असांखे हुन समय अनुभव थी वेंदो न, हा मूं में संतुष्ट आहे, सहन शक्ति आहे, त मां हुनखे सहन करे पार कयो। त शक्तियुनि जी प्राप्ति जो अनुभव में लाइण लाइ निमित्त कारण माया ठहींदी आहे। अगरि दुश्मन न हुजे त विजय कीअं थिए? विजयी रतन ठाहिण जे निमित्त इहे माया जा नंढा नंढा रूप आहिनि। हिन करे माया जी समझ, विजयी रतन समझ माया ते विजय प्राप्त करो। माया जीत, मां माया जीत आहे। रोज़ पंहिंजे न मस्तक ते तिलक लॻाईंदा करो, मां माया जीत आहियां, विजयी रतन आहियां, माया ते विजय प्राप्त करण वारी आत्मा आहियां। मास्टर सर्वशक्तिवान कमज़ोर न ठहो। तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आहियो त कमज़ोर न ठहो। माया के चैलेंज करण वारा ठहो। छा ठहिणो आहे? माया खे चैलेंज करण वारो ठहिणो आहे। अच्छा, सदा माया जी
सो जगत जीत। वातावरण की पंहिंजी समृद्ध वृत्ति से सितो प्रदान ठाहिण वारो। पंहिंजी श्रेष्ठ बाप जे संग सां अनेक मायावी संग दोष सां पार रहण वारो। पंहिंजे श्रेष्ठ बाप जे संग में रहण सां अनेक मायावी संग दोष सां पार रहण वारा सदा ज्ञान स्वरूप, सदा ज्ञान स्वरूप शक्ति स्वरूप में स्थित रहण वारा आत्मायूं अहिड़ा सदा विजयी रत्नन के बाप दादा जो याद प्यार और नमस्ते। पाटिन सां मुलाक़ात। संगम युग जो वॾे से वॾो खजानो कहिड़ो आहे? सभिनि खां वॾे जो वॾो खजानो हिन संगम युग जो ॿिए के युग में न मिली सघंदा, उहा अतीन्द्रिय सुख। सत्युग में भी इंद्रियन जो सुख जो वर्णन न कंदासीं। सत्युग में अतीन्द्रिय सुख जो वर्णन आहे। हिते त इंद्रियन द्वारा सुख मिलंदो न, सुठो ॾिसंदासीं, खाईंदासीं, पाईंदासीं, सुठी स्वच्छ दुनिया हूंदी। हिते त हिन दुनिया में त कुझु सुठो खाइण पीअण वारो उहो ॻाल्हि न आहे। हिते त जॾहिं असां बाबा जी यादि में रही करे बाबा सां गॾु हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदा ईंदा आहियूं त हिते त इंद्रियन खां परे वारो सुख। बाबा चईंदा आहिनि न, हिकु बाप में सर्व संबंध ऐं सर्व वैभवनि जो रस अनुभव करे सघंदा आहियूं असां। त हिते इंद्रियन खां परे वारो रस मिलंदो आहे। ये अतीन्द्रिय सुख हाणे जो ई खज़ानो आहे। हिन खज़ाने जो अनुभव आहे। जो सभिनि खां बढ़िया चीज़ हूंदी आहे या सुठी लॻंदी आहे न, उनखे कॾहिं भुलिजी न सघंदा आहियूं। अतीन्द्रिय सुख वॾे खां वॾो, सुठे जो सुठो, सुठे खां सुठो खज़ानो आहे। त सदा यादि रहणो खपे। अतीन्द्रिय सुख वॾे खां वॾे, सुठे खां सुठो छा आहे? खज़ानो आहे। त हिनखे सदा यादि करणो खपे, यादि रखणो खपे। यादि अर्थात अनुभव में लाइणो। यादि अर्थात अनुभव में लाइणो। जो हिन अनुभव में रहंदा आहिनि उहे इंद्रियन जे सुख में न ईंदा आहिनि। मतिलबु हीअ खाऊं, हीअ पायूं, हीअ चीज़ वठूं, इन में अगरि असांजी बुद्धि लटकी हुई रहंदी आहे त मतिलबु असांखे अतीन्द्रिय सुख जो अनुभव न आहे। हा, ज़रूरत हुजे त ठीकु आहे, लेकिन सॼो ॾींहुं असां फालतू चीज़ुनि खे यादि कंदा रहंदासीं। चलो कम से कम जॾहिं योग में वेहूं था टाइम कढी, तॾहिं त न यादि अचणी खपनि। जो सदा अतीन्द्रिय सुख में न रहंदा आहिनि उहे इंद्रियन जे सुख जी तरफ़ आकर्षित थींदा आहिनि। इंद्रियन जे सुख जे अनुभवी त आयो न, हुन अल्पकाल जे सुख में बि दुख भरियलु आहे। अॼु न इंद्रियन जो सुख वठण जे लाइ सुठो ॾिसूं, सुठो खाऊं, सुठो पायूं, माण्हू केॾो दुख थो ॾिसे। अॼु माण्हू सुठी सुठी चीज़ूं, महांगियूं महांगियूं चीज़ूं वठी करे खाए थो, लेकिन सभु कुझु मिलावट। जीअं अॼुकल्ह कड़वी दवाई जे मथां मिठो बोर्ड लॻाए छॾींदा आहिनि, त ईअं इंद्रियन जो सुख ॾेखारे में सुख ॾींदो आहे, लेकिन आहे छा? जॾहिं सम्झंदा आहियो दुख आहे, पोइ हुनजी आकर्षण छो थींदी न? दुख आहे जॾहिं पतो आहे इहे सभु चीज़ूं खाइण सां, अहिड़ी चीज़ूं पाइण सां। हाणे माण्हू AC में सुख त आहे, लेकिन दुख केॾो आहे न? AC में सुख आहे, लेकिन दुख केॾो आहे? त इहे सभु चीज़ूं जो असांखे ॿाहिरां खां लॻनि थियूं, हा भई सुठी आहे, आराम जी चीज़ूं आहिनि, आराम सां खाईंदासीं पीअंदासीं, ईअं सभु कंदासीं, लेकिन दुख केॾो आहे? अॼु हर हिकु साइंस जे हर साधन में सुख त आहे, लेकिन दुख केॾो आहे? सदा पंहिंजे खे विशेष पाठधारी सम्झी पाठ वॼाईंदा आहियो। मां विशेष पाठधारी पाठ वॼायां थी। जो विशेष पाठधारी हूंदा आहिनि उन्हनि जी हर एक्ट विशेष हूंदी आहे। त तव्हांजो बि हर कर्म जे मथां एतिरो अटेंशन आहे।
कोई भी कर्म साधारण न हुजे। साधारण आत्मा जो कर्म कंदी वो देह अभिमान सां कंदी। तो जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे कर्म कंदासीं त साधारण कर्म बि ॾाढो ऊचो थी वेंदो, हुन में अलौकिकता नज़र ईंदी आहे। अगरि असां साधारण कर्म बि बाबा जी यादि में कंदासीं त हुन में अलौकिकता नज़र ईंदी आहे। विशेष आत्मा देही अभिमानी ठही कर्म कंदी। देही अभिमानी ठही पाठ वॼाइण जी रिज़ल्ट छा हूंदी? वो स्वयं भी संतुष्ट और सर्व भी उन सां संतुष्ट हूंदा। अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे पाठ वॼाईंदासीं त वो ख़ुदि भी संतुष्ट हूंदी, ॿिया भी उन सां संतुष्ट हूंदा। जो सुठो पाठ वॼाईंदो आहे न, वो ॾिसण वारा वंस मोर कंदा आहिनि। त सर्व जो संतुष्ट रहण था वंस मोर करण। मतलब अगरि असां ये कमु करूं था जंहिंसां सभु संतुष्ट आहिनि त माण्हू चईंदा आहिनि न, हा वंस मोर मतिलबु हिकु बार ॿियो करो, हिकु बार ॿियो करो, वरी करो। त असां अगरि ईअं पाठ वॼाईंदासीं त माण्हू चईंदा हा असांखे वरी ईअं ठाहे ॾियो, ईअं असांजे लाइ करे ॾियो। सिर्फ़ स्वयं सां संतुष्ट रहण वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन स्वयं संतुष्ट रही करे ॿियनि खे बि संतुष्ट करणो। इहा पूरो स्लोगन यादि रखो। स्वयं संतुष्ट रही करे ॿियनि खे बि संतुष्ट करणो। उहो तॾहिं थी सघंदो आहे जॾहिं देही अभिमानी थी करे विशेष पाठ वॼाईंदासीं। ये कॾहिं थी सघंदो आहे जॾहिं असां देही अभिमानी थी करे पाठ वॼाईंदासीं। अहिड़ो पाठ वॼाइण में मज़ो ईंदो, ख़ुशी बि थींदी। अहिड़ो पाठ वॼाइण में मज़ो बि ईंदो, ख़ुशी बि ईंदी, ख़ुशी बि थींदी। सदा स्वयं जे श्रेष्ठ समान मास्टर सर्वशक्तिवान जी स्मृति में रहंदा आहियूं। पंहिंजी श्रेष्ठ समान कहिड़ो आहे? मास्टर सर्वशक्तिवान। जीअं कोई वॾो ऑफिसर व राजा हूंदो आहे, जॾहिं उहो समान जी सीट ते स्थित हूंदो आहे त ॿिया बि हुनखे सम्मान ॾींदा आहिनि। अगरि स्वयं सीट ते सेट न आहे त हुनजो ऑर्डर कोई मञंदो ई न। अगरि उहो ख़ुदि सम्झे ई न मां ऑफिसर आहियां, मां डॉक्टर आहियां, मां ईअं, अगरि ख़ुदि बि नॉर्मल रीति हलंदो रहे त हुनखे कोई मान ॾींदो ई न। त ईअं ई जेसि ताईं तव्हां पंहिंजे समान जी सीट ते न वेहींदव त माया बि तव्हांजे अॻियां सरेंडर न थी सघंदी। असांखे पंहिंजी समान जी सीट ते सेट रहणो आहे। त माया अर्थात ये जो भी असांजी ही कमी कमज़ोरियूं आहिनि, जो असां माया जो रूप वठी करे ईंदियूं आहिनि, उहो बि सरेंडर थी वेंदियूं। छो जो उहा ॼाणदी आहे कि सीट ते सेट न आहे। अगरि असां हिन सीट ते सेट न थींदासीं कि मां मास्टर सर्वशक्तिवान, अगरि मां सीट ते सेट न ईंदमि त मां घड़ी घड़ी हलचल में अची वेंदमि। त पहिरियों सीट ते सेट थियो कि मां मास्टर सर्वशक्तिवान बाप जी संतान आहे, मूंखे हिननि सां छा डर। सीट ते सेट थियण अर्थात स्वयं खे मास्टर सर्वशक्तिवान समझ। संगम युग ही प्रत्यक्ष फल ॾियण वारो। पहिरियों बाबा चई संगम युग ते सभिनि खां वॾो खज़ानो कहिड़ो आहे? अतींद्रिय सुख। पोइ बाबा ॿुधाईं कि सदा पंहिंजे खे विशेष पाठदारी सम्झो, अर्थात देही अभिमानी सम्झी करे कर्म करो। पोइ बाबा ॿुधाईं पंहिंजी समान में रहो। हाणे बाबा चवनि था संगम युग ही प्रत्यक्ष फल ॾियण वारो न। सतयुग में त जो फल मिलंदो उहो असांखे थोड़ी यादि हूंदो कि संगम ते असां ईअं कयोसीं। हाणे त असांखे प्रत्यक्ष हाणे कयो, हाणे फल मिलियो। सतयुग में संगम युग जो ई फल हलंदो रहंदो आहे। संगम ते हिकु जो 100 गुणा भरे करे प्रत्यक्ष फल मिलंदो आहे। सिर्फ़ु हिकु बार संकल्प कयो मां बाबा जी आहियां
त अनेक जन्म हिकु संकल्प जे आधार ते फल प्राप्त थींदो आहे, वरसो मिली वेंदो आहे न। हाणे अगरि तव्हां हिकु बार बि संकल्प कयो न मां बाबा जो आहियां, बाबा मुंहिंजो आहे, त बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे उन समय ई पूरो वरसो ॾेई छॾींदो। पोइ जेतिरो यादि रखंदा आहियो त वरसो अनुभव में ईंदो वेंदो आहे, न त ख़तमु भुलिजी वेंदा आहियूं। हिन समय हिकु बार संकल्प कयो मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, त माया जी थियण जे, विजयी थियण जे नशे जो अनुभव थींदो कि मां बाबा जी संतान आहियां, मास्टर सर्वशक्तिवान, त विजय जो नशो, माया जी थियण जो नशो अनुभव थींदो। प्रत्यक्ष फल संगम ते ही अनुभव थींदो। जीअं बीज बोइबो आहे त फल मिलंदो आहे न, ईअं संकल्प करण व पुरुषार्थ करणो आहे बीज। कोई भी संकल्प करो, पुरुषार्थ करो, वो छा थी वियो? बीज थी। बीज बोयो ऐं फल आहे हिकु जो पदम गुणा मिली वेंदो, हिकु जो पदम गुणा मिली वेंदो। तॾहिं त संगम जी महिमा आहे न। सभिनि खां वॾो संगम युग जो फल आहे, जो स्वयं बाप प्रत्यक्ष रूप में मिलंदो आहे। इन संगम युग ते ई असां आत्माऊं स्वयं खे बि पहचाने सघंदा आहियूं, पंहिंजे बाप खे बि पहचाने सघंदा आहियूं। असां हिन संगम युग ते ई असांखे पतो आहे, अनुभव में आहे, मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, मां परम धाम जी रहण वारी आहियां, ऐं मां हिते खेल थी खेॾां। ॿिए कंहिं युग में पतो हूंदो असांखे? आत्मा जो ज्ञान बि सत्युग में पूरो न हूंदो, सिर्फ़ु इहो पतो हूंदो हा भई असां आत्मा जो शरीर छॾंदा आहियूं। जीअं हाणे बि कोई शरीर छॾंदो आहे त मुख सां चईंदा आहिनि कि फलाणे शरीर छॾे छॾी, लेकिन अनुभव में न ईंदो आहे। लेकिन सत्युग में असांखे अनुभव में हूंदो त असांखे कंहिंजे शरीर छॾण जो दुख न हूंदो, लेकिन पूरो ज्ञान त न हूंदो आत्मा जे बारे में बि। लेकिन हिन संगम युग ते असांखे पूरो पंहिंजे बारे में, बाबा जे बारे में, सृष्टि चक्र जे बारे में सभु पतो आहे। त इहे सभिनि खां वॾो प्रत्यक्ष फल आहे। परमात्मा भी साकार रूप में, साकार मनुष्य रूप में मिलण ईंदा आहिनि। इहे फल में ॿिया सभु फल अची वेंदा आहिनि हिकु हिन फल में कि बाबा हिन समय साकारी दुनिया, साकार तन में पाठ वॼाइण आहे। भले वो तन अव्यक्त थी वियो आहे, लेकिन त बि अनुभूति त कंदा आहियूं न अञा ताईं। अव्यक्त रूप में बाबा पालना करनि था न अञा ताईं। त इहा इन फल में सभु फल अची वेंदा आहिनि। सदा यादि रखो कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा, जंहिंखे मां हाणे ॼाणंदी आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।